उनवान है असांजो गंबट जो तारीख़ी जो स्कूल है मुराद हाई स्कूल, उन जो विद्यालय सेक्शन है, तारीख़ी स्कूल है असांजो। असांजे मुल्क जी आज़ाद थियण खां पहिरां जो इहो स्कूल है, पर वो हाणे मुकम्मल हुकूमत जी बेधानी सबब तबाही हाल जो शिकार बनल है। उतां जी बिल्डिंग अवां ॾिसंदा त अव्हांखे क्या थींदो? जी पोइ इहो 1950 खां पोइ इहा बिल्डिंग जेका आहे स्कूल में क्लासनि जी खोटे करे गवर्नमेंट स्कूल खे ॾेई छॾी त तव्हां हिते पंहिंजा क्लास हलायो। हिन महिल उन स्कूल जी जेका बिल्डिंग आहे तमामु ज़बून हाल आहे। सो मां त सम्झां थो त अलाह आराम करे को नुक़सानु न थी पए। जो कमु आहे मुआइदो आहे उहो कंस्ट्रक्शन जो आहे, पोइ उनखां पोइ वरी ॿिया मरल आहिनि। पोइ जेको आहे क्लास रूम एकेडमिक या ॿियो जेको आहे अपॉइंटमेंट आहे या ॿिया जेके इशू आहिनि उहे पोइ आहिनि। पहिरियां शुरूआती बुनियादी तौर ते कंस्ट्रक्शन आहे त कंस्ट्रक्शन त हाणे अवां IBA जा कंस्ट्रक्शन जो अगरि मुआइदो थियल आहे त IBA शागिर्दनि जी एडमिशन जो टेस्ट छो पियो वठे, इहो सुवाल पैदा थिए थो। उनखां बाद में असां ॾिठोसीं त जेके कटिंगूं बि शाया कयूं हुयूं त गंबट IBA में मुराद हाई स्कूल में टीचर्स भी रिक्वायर्ड आहिनि जेके IBA जे थ्रू भर्ती कया वेंदा, उहे भर्ती छो पिया कया वञनि? अगरि जे मुआइदो ई कंस्ट्रक्शन जो थियल आहे त पोइ टीचर्स भर्ती छो पिया कया वञनि? शागिर्दनि जे एडमिशन लाइ टेस्ट छो पई वरिती वञे? जेका बिल्डिंग हुई उनजी कंडीशन इंतहाई पुअर हुई, त हाणे उनखे रिकंस्ट्रक्ट करे ऐं उते नवां क्लास रूम पिया ठहनि।